بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد درود سلام सदाईं ज़बान ते हुजे दोस्तनि सां इहा गुज़ारिश हूंदी आहे त सदाईं इंसान इहो रुगो असां हिन दुरूस में रुगो इहे दर्सनि मां हिन जलसनि मां असां रुगो इहो ई कढूं न त इंसानु हेरे त सदाईं ज़बान ते दुरूद सलाम हुजे त असां वॾी कमायो। हीअ असांजो तअम्मुलात अल-क़ुरानिया 218 हिसो आहे। तअम्मुलात अल-क़ुरानिया जेको असां दर्स शुरू कयो आहे, छो जो अल्लाह ताला असांखे चए थो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा सूरत मुहम्मद 24 आयत। अल्लाह साईं चए थो हिन क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा तदब्बुर कनि, छो नथा हिन खे सम्झनि। असीं अॻ में असां सूरत नूर 14 आयत ते बीठासीं, हाणे 15 में शुरू कयूं था, छो जो हिन हिकिड़ी आयत में हिन जो थोरो हिन मां फ़ाइदो वठूं, हिन खे सम्झूं। त अल्लाह ताला हिते चए थो अऊज़ु बिल्लाहि तलक़ौनहु बिअल्सिनतिकुम वतक़ूलून बिअफ़वाहिकुम मा लैस लकुम बिही इल्म वतहसबूनहु हय्यिनन वहुव इंदल्लाहि अज़ीम वलौला इज़ समिअतमूहु क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम यअज़ुकुमुल्लाहु अन तऊदू लिमिस्लिही अबदा इन कुंतुम मुमिनीन। असीं 15 खां 17 ताईं आयत ही पढ़ूं था। पहिरियों हिन जो तर्जुमो कयूं। अल्लाह साईं चए थो वलौला इज़ समिअतमूहु क़ुल्तुम लौला इज़ समिअतमूहु क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा। ये मथां अॻु में पढ़ूं पहिरियों अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम तलक़ौनहु बिअल्सिनतिकुम। अल्लाह साईं चए थो त तव्हां उन लफ़्ज़ जेके ॿुधो था उम्मुल मुमिनीन आइशा जी गिला जेके तव्हां ॿुधो था, ज़बान सां ई शुरू करे वरी ॿियनि माण्हुनि खे था ॿुधायो, यानी दिमाग़ ऐं सोचण बि कान्हे त हीअ कंहिंजी तव्हां गिला था कयो ऐं कंहिंजी घरवारी आहे, त इहो बि कोन था सोचो। बसि गिला थी शुरू थी, तव्हां ॿुधो, कन ते ॻाल्हि पहुती, ज़बान शुरू थी वई। तलक़ौनहु बिअल्सिनतिकुम, ॾिसो न, हीअ चए थो त जेके तव्हां गिला ॿुधो था कन सां कोन था ॿुधो, ज़बान में ॿुधो था, वरी अॻिते हलायो था। वतक़ूलून बिअफ़वाहिकुम, ऐं वात खे शुरू करे था छॾियो जल्दी गिला में। मा लैस लकुम बिही इल्म, जंहिं शइ जी तव्हांखे ख़बर ई कान्हे, तव्हां ॿुधो माण्हुनि खे त ॻाल्हियूं कनि था त तव्हां शुरू थी वियो। मा लैस लकुम बिही इल्म वतहसबूनहु, सम्झो था, हय्यिनन, सवली आहे ॻाल्हि, वहुव इंदल्लाहि अज़ीम, हीअ त वॾी ॻाल्हि आहे, वॾो अज़ीम अमर आहे जेको तव्हां गिला जेको शुरू था कयो। ऐं जेके नबी जी प्यारी घरवारी उम्मुल मुमिनीन, सभु मोमिननि जी मायरनि जे उन जी तव्हां गिला था कयो, ऐं अबू बकर सिद्दीक़ जी धीअ आहे, नबी जी घरवारी आहे, उन जी तव्हां गिला था शुरू कयो। वलौला इज़ समिअतमूहु, जे न तव्हां ईअं कयो हा, क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा, जेके तव्हां इहे गिला ॿुधो आहे त तव्हां चओ हा यार हीअ ॻाल्हियूं असां छो असीं कयूं, या छो अॻिते ॿुधूं, या हीअ असीं ओताकुनि में जा छो अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं। क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा, असांजो छा वञे माण्हुनि जे गिलाउनि में, छो ईअं कयो आहे तव्हां। बिहाज़ा सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम, ॻाल्हि त वॾी आहे, जहिड़ी तहिड़ी ॻाल्हि कान्हे, हीअ बुहतान अज़ीम आहे। हिकिड़ो कंहिं औरत, शरीफ़ औरत खे, शरीफ़ घर, नबी जी घरवारी, इन्हनि जी गिला थी थिए त तव्हां इहो वॾी शइ आहे, तव्हां इहा ॻाल्हि न कयो। अल्लाह ताला चए थो उन खां पोइ याइज़ुकुमुल्लाह, अल्लाह तव्हांखे नसीहत थो करे, अन तऊदू, मतां इन ॻाल्हि ते वरी तव्हां मोटिया हो, लिमिस्लिही, न इहा ॻाल्हि न इन जहिड़ियूं, अबदा इन कुंतुम मुमिनीन, जे तव्हां मोमिन आहियो। त ॾिसो न, इन्हनि आयतुनि में असां उम्मुल मुमिनीन आइशा जो जेके ही चंद 3 आयतूं आहिनि, मुख़्तसर करे असीं ॿुधायूं था त जेको हादसो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी सां थियो हो, नबी करीम उम्मुल मुमिनीन आइशा खे घर छॾे माइटनि ॾे छॾे आयो, पोइ हीअ आयतूं नाज़िल शुरू थियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों उम्मुल मुमिनीन आइशा खे चयो त बिशारत अथई, उम्मुल मुमिनीन आइशा बिशारत अथई, त हुन चयो बिशारत, कावड़ मां नंढी, ऐं जीअं हर इंसान मख़लूक आहे, इंसान खे थींदी आहे कावड़, त हुन कावड़ में चयो त बिशारत मूंखे अलाह जे तरफ़ां मिली आहे, तुंहिंजी तरफ़ां कोन मिली आहे। सो माउ पीउ जे अॻियां त माउ पीउ हुनखे झलनि पिया त रसूलुल्लाह सां ईअं न ॻाल्हाए, ऐं उथी हुनखे यानी माफ़ी वठ, पर हुन चयो त मां अलाह खे शुक्र कंदसि। उम्मुल मुमिनीन आइशा त छो जो मुंहिंजी पाकाई, मुंहिंजी सफ़ाई 7 आसमाननि जे मथां क़ुरान में नाज़िल कयसि, ऐं मां न तव्हांजो शुक्र कंदुसि, न नबी जो शुक्र कंदुसि, ऐं उथी वञी सजदे में वञी पई ऐं अलाह खे शुक्रानो पई करे त मुंहिंजी पाकाई थी। त हू पाण चए थी त मां अहिड़ी आहियां कान अहिड़ी त जो मुंहिंजे बारे में अलाह ताला क़ुरान नाज़िल करे,
मां सम्झां पई त नबी करीम खे ख़्वाबु ईंदो या जिबरील ॿुधाईंदुसि त तुंहिंजी घरवारी पाक आहे ऐं इहो ॾोहो न कयो अथसि, न गुनाह जेकी गिला आहे सही न आहे। पर क़ुर लहे मुंहिंजे बारे में ऐं मुंहिंजी सफ़ाई में क़ुर लहे ऐं क़यामत ताईं पढ़िजे, माण्हू हिफ़्ज़ कनि ऐं पढ़नि। इहा मां सोचींदी बि कान हुअसि त इहो थींदो। त अलाह ताला हिन में चए थो याइज़ुकुमुल्लाहु अन तऊदू लिमिस्लिही, मतां हिन ॻाल्हियुनि ते तव्हां वरी मोटिया हो या इन गिला में वरी पिया ज़बान शुरू कई अथव। त ॾिसो न अलाह साईं सहाबिन खे झले थो त अहिड़ियुनि गिलाउनि में न पियो, न हिन जी न ॿी कंहिंजी। त इहा ॾिसो न, इहा आयत जेकी आहे 15 खां वठी 17 ताईं, हिते बि अलाह साईं ॾिसो सभु शइ असांखे छा थो चए थो इतलक़ौनहु बिअल्सिनतिकुम, तव्हां ॿुधो था ज़बान सां, इंसानु ॿुधंदो त कन सां आहे, पर अलाह साईं चए थो तव्हां उहो गिला शुरू कयो था, पोइ अचे थी तव्हांजी ज़बान ते, उहो जल्दी शुरू करे वरी वराए माण्हुनि खे ॿियनि खे था ॿुधायो। इतलक़ौनहु बिअल्सिनतिकुम वतक़ूलून बिअफ़वाहिकुम मा लैसा लकुम बिही इल्म, जंहिं शइ जी तव्हांखे ख़बर कान्हे न हुनजी मालूमात आहे, पर तव्हां वराए उहे ॻाल्हियूं ॿी बि मुख़्तलिफ़ जॻहनि ते कयो था। वतहसबूनहु हय्यिना, नबी करीम खे हिते आयत में वतहसबूनहु हय्यिनन वहुव इंदल्लाहि अज़ीम, तव्हां सोचो था त हीअ शइ का सवली आहे, पर अलाह वटि त हीअ वॾी अज़ीम शइ आहे। वलौला इज़ समिअतमूहु, छो तव्हां ईअं कयो हा, इज़ समिअतमूहु, तव्हां इहे जंहिं गिला ॿुधी, क़ुल्तुम मा यकूनु लना, असांजो छा वञे, तव्हां ईअं चओ त असांजो इन गिलाउनि में इन्हनि ॻाल्हियुनि में असांजो छा वञे, असां छो कयूं। कंहिंजी धीउ आहे अबू बकर सिद्दीक़ जी, कंहिंजी घरवारी आहे नबी करीम जी, ॾिसो न उम्मुल मुमिनीन आहे, सभिनि मोमिननि जी माउ आहे, ऐं उनजी असीं गिला कयूं। अलाह साईं चए थो, अलाह साईं हिननि खे चए थो लौला इज़ समिअतमूहु क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम, असांजो छा आहे जो हिन ॻाल्हियुनि में असीं पंहिंजी ज़बान वहायूं। सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम, ही सुब्हान अल्लाह, ही त हिकिड़ी वॾो ज़ुल्म आहे, हिकिड़ी ग़लति ॻाल्हि आहे। हाज़ा बुहतानुन अज़ीम, अलाह साईं हिन खां पोइ चए थो याइज़ुकुमुल्लाह, अलाह तव्हांखे सम्झाए थो, अलाह साईं तव्हांखे नसीहत थो करे, अलाह साईं तव्हांखे हिदायत थो करे। याइज़ुकुमुल्लाह अन तऊदू लिमिस्लिही, वरी तव्हांखे अलाह साईं चए थो त अहिड़ियुनि शयुनि जे लाइ वरी न मोटिजो, न कॾहिं कजो, न अहिड़ियुनि शयुनि में तव्हां मुलवस थियो। अबदा इन कुंतुम मुमिनीन, जे तव्हां मोमिन हो त इन्हनि शयुनि ते तव्हां न मोटंदो ऐं न तव्हां इन खे अहमियत ॾींदो। ॾिसो न इहा केॾी न शइ अज़ीम आहे, कंहिंजी गिला थी थिए उम्मुल मोमिनीन आयशा, ऐं किथे थो क़ुर नाज़िल थिए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे। ऐं हीअ ॾिसो मुनाफ़िक़ जेको उबई बिन सलूल जेको हो वॾो मुनाफ़िक़ रअसुल मुनाफ़िक़ीन, उहो उन गिला हलाई उम्मुल मोमिनीन आयशा, ऐं जंहिं ते गिला हलाई केरु हो मर्द, उहो सफ़वान इब्न मुअत्तल अस्सलमी रज़ियल्लाहु अन्हु, बद्र जे मुजाहिदनि मां, जेको बद्र जे मुजाहिदनि मां वॾो हूंदो, जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदरीन खे चयो त अलाह साईं बद्र वारनि ॾे सभिनि ॾे नज़र करे ॾिठईं, चईं त जेको करिणो अथव कयो, तव्हांजा गुनाह सभु माफ़ आहिनि। इहे बद्र वारा हा, अहिड़े माण्हू ते गिला छाजी, बुराई जी, ऐं कंहिंसां उम्मुल मोमिनीन आयशा सां तौबा, अलाह साईं माफ़ करे। मुनाफ़िक़नि खे जेॾी महिल फ़ुर्सत मिली त इहा शुरू थी आहे, पर अलाह साईं जेके इन खां पोइ आयतूं नाज़िल कयूं त हुननि जे लाइ अज़ाब छा आहे, ऐं काफ़िर थी था मरनि, ऐं इहे अलाह खां परे आहिनि ऐं सच खां परे आहिनि, तंहिंजे करे अलाह साईं हिननि खे परे करे छॾियो। त हीअ जेके आयतूं नाज़िल थियूं त उम्मुल मोमिनीन जी बराअत आहे, नबी करीम जी घरवारी जी सफ़ाई, जेको ॾिसो अलाह ताला 1400 साल खां अॻु में क़ुर में नाज़िल करे छॾियो। अॼु ताईं, अॼु जेके मुनाफ़िक़ जेके आहिनि हींअर ताईं बि उहे उम्मुल मोमिनीन आयशा खे बुरो ॾाढो था चवनि ऐं गारियूं था ॾियनि ऐं चवनि था त हीअं हुई। अलाह ताला हुननि खे बि हिदायत ॾिए, जे न त इहे जेके उन टाइम में अलाह ताला इन्हनि जे बारे में चयो त इहे काफ़िर आहिनि, अॼुकल्ह छा हूंदा। उहे जेके उन टाइम में नबी जे टाइम में हुआ त उहे जिहाद ते बि निकिरंदा हुआ, निमाज़ बि पढ़ंदा हुआ, को फ़र्ज़ बि न छॾींदा हुआ, पर ॾिसो इन मुलवस थी विया इन शइ में, उम्मुल मोमिनीन आयशा जे बारे में उहो मुलवस थी विया त अलाह साईं हुननि खे काफ़िर जो करार ॾेई छॾियो। ऐं अॼुकल्ह जेके मुनाफ़िक़ आहिनि, न निमाज़ी आहिनि, न मुजाहिद आहिनि, ऐं हू बसि कारा कपिड़ा पाए ऐं लही था पवनि रोडनि ते, ऐं बसि या हुसैन आलल बैत जी मोहबत जी दावा था कनि, ऐं आलल बैत जे क़ातिल बि उहे आहिनि, ऐं उन्हनि सां ज़ुल्म बि उन्हनि कई, वरी नबी जे घर वारनि ते गिला था हलाइनि। अॼुकल्ह बि उहे था गिला हलाइनि जेके उहे मुनाफ़िक़ आहिनि, जेके अलाह साईं जेके जंहिंजे बारे में अलाह ताला क़ुर में ॿुधायो ऐं उन्हनि खे नबी करीम झले छॾी, इन्हनि जे लाइ माफ़ी बि न घुर,
इहे अहिड़ा मुनाफ़िक़ आहिनि जो ज़ाहिर हिकिड़ी शइ कनि था त असीं मुस्लमान आहियूं, असीं कलमे वारा आहियूं, पर हू छा था कनि बातिन में हुननि जे दिलि में छा आहे, हुननि जी दिलि में इहा आहे त असां ही दीन इस्लाम ख़तमु थी वञे त बहितरु थिए, छो जो हुननि खे नथो वणे, हुननि खे फ़साद खपे, हुननि जो अंदरु कारो आहे, हू नथा चाहिनि त मुस्लमान कॾहिं बि सुधरनि या सही रस्ते ते हलनि या सही दीन सही अक़ीदो हुजे तौहीद हुजे, हू कॾहिं बि इहे शइ न चाहींदा। ऐं अलाह ताला हुननि जे बारे में ॿुधाए छॾियो त ही मुनाफ़िक़ आहिनि ऐं दोज़की आहिनि ऐं काफ़िर आहिनि, ऐं असीं चऊं था असांजा भाइर आहिनि, कलमे वारा आहिनि, असीं हिननि खे कीअं मुस्लमान कयूं। अलाह ताला हिननि जे बारे में क़ुर में ॿुधाए थो, हिननि जी तफ़सील ॿुधाए थो त ही काफ़िर आहिनि ऐं मुनाफ़िक़ आहिनि। ऐं मुनाफ़िक़नि जे बारे में अलाह ताला क़ुर में छा थो चए, इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दर्किल अस्फ़ली मिनन नार, जेके मुनाफ़िक़ आहिनि दोज़ख जे तबक़नि जे सफ़ा हेठां उहे हूंदा। त ॾिसो न मुस्लमान भाइरो, इहे अलाह ताला क़ुर असांजे अॻियां रखियो आहे, नाज़िल कयो अथसि त पढ़ो सम्झो, हिन मां फ़ाइदो वठो। ईअं न त रुॻो रखे छॾियो मस्जिदुनि में, हुननि खे अॻिड़ियुनि सां वेड़े छॾियो या घर में बि पींघनि में रखे मथे करे रखे छॾियो। अलाह ताला क़ुर इन शइ जे लाइ कोन नाज़िल कयो आहे, क़ुर नाज़िल अलाह सां कयो आहे त तव्हां पढ़ो, पंहिंजे औलाद खे बि सेखारियो, तव्हां हिन जी माना बि सम्झो ऐं हिन मां फ़ाइदो वठो त अलाह साईं छा शइ असांखे ॿुधाए थो, छा शइ खां झले थो। ऐं अॼुकल्ह वॾा में वॾा मुनाफ़िक़ जेके मौलवी आहिनि माण्हू खे चवनि था क़ुर तव्हां न पढ़ो, तव्हां गुमराह थी वेंदो, तव्हांखे सम्झ में कोन ईंदी, तव्हां क़ुर न पढ़ो। अलाह ताला चए थो त क़ुर पढ़ो ऐं सम्झो, अफ़ला यतदब्बरून क़ुर, छो नथा पढ़नि क़ुर खे, छो नथा इन खे यादि कनि ऐं हिन जी माना कढी पढ़नि। ऐं ही मुनाफ़िक़ चवनि था त तव्हां क़ुर पढ़ंदो त तव्हां गुमराह थी वेंदो। असांखे हिते किसो न यादि थो अचे, हिन नबी करीम दुनिया मां जेॾीमहिल वियो, अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर बिन ख़त्ताब खे चयईं त उमर हल उम्मु अईमन ॾे हलो, नबी करीम जी माइटाणी वेझी उन ॾे नबी करीम कुराड़ी हिकिड़ी उन मदीने में, त उहो नबी करीम उन ॾे वेंदो हो सदाईं, पंहिंजी माइटाणी वेझी हुअसि। त दुनिया मां नबी करीम वियो हलियो त अबू बकर चयो उमर खे त हल उन ॾे उन सां हली मिलूं ऐं उन सां थोरो हाल अहिवाल वठूं। त जेॾीमहिल उन ॾे विया त उन हिननि खे जेॾीमहिल ॾिठो त हुन खां हाल अहिवाल पुछनि त हुन रोई ॾिनो ऐं ॾाढो रोअण, घणो रोइनि। त हुन अबू बकर उमर चयुसि त या उम्मु अईमन, तूं सम्झी थी त जेको अलाह वटि नबी करीम जे लाइ जेकी शइ आहे उहा वधीक दुनिया मां खां वधीक बहितरु आहे, छो थी रोई, अलाह ॾे वियो ऐं हुन जे लाइ इहो बहितरु आहे, छा थी सम्झी त उहो बहितरु अथसि या हिते दुनिया में रहणु बहितरु आहे। त हुन चयो त मूंखे ख़बर आहे, इन्नी ला अअलम अन्नमा इंदल्लाहि ख़ैर, मूंखे ख़बर आहे, मूंखे पक आहे त जेके अलाह वटि जेकी नबी करीम जे लाइ शइ आहे उहा वधीक बहितरु आहे, पर मां इन शइ जे लाइ थी रोआं त लिअन्नी अअलम मा ख़ैरु लिरसूलिल्लाह वलाकिन अबकी अन्नल वही क़द इंक़तअ मिन अस्समा, मां इन जे लाइ थी रोआं त हाणे जिब्रील हिन असांजे ज़मीन ॾे कोन लही ईंदो, असांखे केरु ॿुधाईंदो मुनाफ़िक़नि जूं ॻाल्हियूं या ॿियनि जूं। फहय्यजतहुमा अलल बुका, पोइ हुननि त ॿिन्हिनि रोअण शुरू हुन खां वधीक करे ॾिनो, अबू बकर धार ऐं उमर धार रोए। सो ॾिसो इहे बि असांखे किसा यादि करे पंहिंजे अहल औलाद खे ॿुधाए, मिशकात में आहे इहो किसो आहे। ऐं ॾिसो न त अहिड़ा किसा असां दोस्तनि खे सभिनि खे ॿुधायूं त केॾो सहाबनि जी मोहबत हूंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त माण्हुनि खे इहा बि असां बि इहो चवंदासीं त जेतिरी सहाबनि जी मोहबत हूंदी नबी करीम असांखे बि करणी खपे, तॾहिं असीं उन पेर ते वञी पहुचंदासीं, उन दर्जे ते अची पहुचंदासीं। हादा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।